पाक भारत जंगबंदी बरकरार है। दहशतगर्दनि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियण ॾे अफ़गानिस्तान सां लाॻापनि खे बहितर बणाईंदासीं। भारत इसराइल विच में लाॻापनि सां पाकिस्तान जो को वास्तो नाहे। ख़िते में छिकताइण जो वॾो कारण कश्मीर मसइलो आहे। भारत जे सियासी बयान ते रुॻो अफ़सोस ई करे सघिजे थो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो त राफेल जहाज़ ठाहींदड़ पाणी चई रहिया आहिनि त उन्हनि जा जहाज़ तबाह थिया। राफेल जहाज़ तबाह करण ते भारत बि शिकस्त क़बूल करे। चीन पाकिस्तान जी ख़ुदमुख्तारी जी हिमायत कई। चीनी परॾे वज़ीर मुनासिब वक़्त ते पाकिस्तान जे दौरे जी ख़ातिरी कराई। कौमी असम्बली में सिंध ताज़ मुआहिदे जी मुअतली ख़िलाफ़ ठहराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर। पाणी वसीलनि वारे वज़ीर मोइन वटू आबी अगराई ख़िलाफ़ ठहराव ऐवान में पेश कयो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त पाणी मामिलो लाइफ लाइन आहे। भारत हिक तरफ़े तौर सिंध ताज़ मुआहिदे खे मुअतल नथो करे सघे। PPMNA एजाज़ ज़करानी चयो त पाणी रोकण वारो अमल बर्दाश्त न कयो वेंदो। भारत पाकिस्तान जो पाणी रोकियो थी सघे थो त चीन भारत जो पाणी रोके छॾे। भारत जी प्रॉक्सी वार बाबति मुस्तक़बिल लाइ हिकमत अमली जोड़नी पवंदी। भारत खे शिकस्त मिलण बाद भारतीय प्रॉक्सीज़ खे हाणे पासो करणु घुरिजे। दहशतगर्दी जे नासुर खे ख़िते मां ख़तमु करणु ज़रूरी आहे। पुज़दार वाक़े में भारत मुलविस आहे। ॿारनि ते हमिलो पुस्तलाणो कयल आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सेनेट इजलास में भारतीय प्रॉक्सीज़ ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ बहस दौरान ख़िताब। चयाईं चीन जे दौरे दौरान दहशतगर्दी वारो मामिलो गोर हेठि आयो। नेशनल एक्शन प्लान जे कुझु हिस्सनि ते अमल दरामद थी चुको आहे। भारत आबी अगराई खां न मुड़ियो। किशनगंगा डैम मां नीलम दरिया जो पाणी रोके छॾियो। सुप्रीडेंट पुलिस मौसम 8 हदनि ते नीलम दरिया में मामूल खां 40 सैकड़ो पाणी जो दबाव घटि आहे। कुझु ॾींहं भारत चिनाब दरिया खे ब्यास ऐं रावी दरियाउनि सां मिलाईंदड़ मंसूबे ते कमु तेज़ करे छॾियो हो त जीअं पाकिस्तान खे पाणी खां महरूम करण वारो पंहिंजो ख़ुदि ई मंसूबो मुकमल करे सघे। पाकिस्तान भारतीय हाई कमीशन जे एहलकार खे अणवणंदड़ करार ॾेई छॾियो। 24 कलाकनि अंदरि पाकिस्तान छॾण जी हिदायत। भारत तरफ़ां पाकिस्तानी हाई कमीशन जे वधीक हिक एहलकार खे अणवणंदड़ शख़्सियत करार ॾेई मुल्क छॾण जे हुकुम खां पोइ पाकिस्तान जो क़दम। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय सिफारती एहलकार शकी सरगर्मियुनि में मुलविस हो। भारतीय नाज़िम उल अमूर खे परॾेही ऑफिस घुराए फ़ैसिले खां आगाह कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जे हुकमनि बावजूद इस्लामी वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़ररु न थियण ते कावड़ जो इज़हार। अदालत 3 हफ़्तनि अंदरि इस्लामी वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस फैसल कमाल ऐं जस्टिस जवाद ए सरवाना ते ॿधल 2 रुकनी बेंच में दरख़्वास्त ते ॿुधणी। बैरिस्टर समीर गुमरो चयो त अञा ताईं इस्लामी वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़ररु नाहे कयो वियो। डिप्टी अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾिनी आहे त वफ़ाक़ी हुकूमत इस्लाम में तरमीम करण जो फ़ैसिलो कयो आहे। अदालत रिमासनात तरमीम भले कयो पर सिंध जे हक़नि ऐं अदालती हुकमनि खे बि नज़र में रखियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत पाणी बाबति समूरा फ़ैसिला सूबनि जी मुशावरत ऐं इतफ़ाक़ी राय सां करे। पाणी जी फ़राहमी बाबति गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जे फ़ैसिले ते अमल कयो वञे। मख़सूस सीटनि बाबति केस में सुप्रीम कोर्ट पारां लाइव स्ट्रीमिंग जी इजाज़त। सुप्रीम कोर्ट में मख़सूस सीटनि बाबति केस जी ॿुधणी। अदालत सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे गॾियल दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट पंहिंजी जोड़जक ते एतिराज़नि जी दरख़्वास्तनि खे रद्द करे छॾियो। 11 रुकनी आइनी बेंच करार। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो हाकारी लाड़ो। 100 इंडेक्स में 554 पॉइंट्स जी बात। इंडेक्स 1,20,486 पॉइंट्स ते पहुची वियो। गुज़िरियल 100 इंडेक्स 960 पॉइंट्स इज़ाफ़े सां 1,19,931 ते बंदि थियो हो। कराची में रेंजर्स ऐं CDD जी कार्रवाई। फितनाल ख़्वारिज जा 3 इंतहाई घुरिबल दहशतगर्द गिरफ़्तार। सिंध रेंजर्स तर्जुमान मौसिफ़ फरंगी जे इलाइक़े मेहरान टाउन में गुझ इतला ते कार्रवाई कई वई। गिरफ़्तार दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियारी धमाकेदार मवाद हथ कयो पियो। जवाबदारनि जो तालुक़ फितनाल ख़्वारिज कमांडर रुमान रईस ऐं इस्लामदीन ग्रुप सां आहे।
जवाबदारनि खे फितनाल ख्वारे से कमांडर भते जी उकाड़ी टारगेट किलिंग ऐं दहशतगर्दी लाइ कराची मोकिलियो हो। आयुर्वेदी में मेरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी की शागिर्दाणी शादी लाइ दबाव विझण ते तंग थी मोबिना तौर फाउखाई आपघात करे छॾियो। न्यूयॉर्क कॉलोनी में मेरान यूनिवर्सिटी में 3 साल में पढ़ंदड़ खुशबू रिंद पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। नारीअ जे वारसनि जो चवणु आहे त 3 साल खां खुशबू जो रिश्तो तय कयो हो, जंहिं तां हू लाॻीतो इनकार कंदी रही हुई। गुज़िरियल राति हुन फाउखाई ज़िंदगी जो अंत आंदो आहे। पुलिस मौसूल वाक़े जी जांच कई पई वञे।